अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों। इनायत वसान यूट्यूब चैनल में भली कार मां तव्हांजो होस्ट इनायत वसान। जी हाँ दोस्तों, किंग ऑफ सिंध मुमताज़ मोलाई जा परस्तार मैदान ते लही पिया आहिनि। वीडियो शुरू करण खां पहिरियां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया तो असांजे यूट्यूब चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं गॾोगॾु बेल आइकन खे घंटी खे प्रेस कंदा जीअं हर नई वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पुॼी सघे। अस्सलाम वालेकुम। मां नंढिड़ो मोलाई जो परस्तार आहियां। सॼी सिंध मोलाई सां गॾु आहे। तुंहिंजी शायदि राहू छा हैसियत, ॻाढ़ो बोर जा तेगिरी ते ॾिसे उते सफ़ा हीअं किरी पई। पूरी सिंध या असां आशिक मोलाई सां गॾु आहियूं। ज़िंदाबाद ज़िंदाबाद, जियो मोलाई जियो, किंग ऑफ सिंध किंग ऑफ सिंध। अस्सलाम वालेकुम। मां मीडिया चंड फ्रॉम मेड़ खां। हे जेको शायदि राहू जो आहे एसआर प्रोडक्शन जो मालिक किंग ऑफ सिंध मुमताज़ मोलाई खे कुझु घटिया लफ़्ज़ ॻाल्हाए थो। टिनि चइनि ॾींहंनि खां जेके हिन ग़लति अफ़वाहूं हलाए थो ऐं सिंध जो सुरीले आवाज़ मुमताज़ मोलाई खे जेको घटिया लफ़्ज़ इस्तेमालु करे थो। असां ॿुधायूं था शायदि राहू जेके त तूं ग़लति न ॻाल्हाए मोलाई साहिब खे। उहो सिंध जो हिकु बहितरीनु आर्टिस्ट आहे। हू प्यारु करे थो हर हिकु माण्हू सां। सिंधी माण्हू हुनखे चाहिनि था। सॼी सिंध महिल असां हुन इज़त कई आहे। असां मोलाई सां गॾु आहियूं, गॾु हूंदासीं। अस्सलाम वालेकुम या अली मदद सभिनी दोस्तनि खे। दोस्तों, ॿ टिनि ॾींहंनि खां हे शाहिद राहू जो कुझु मुमताज़ मोलाई जे ख़िलाफ़ ॻाल्हाए रहियो आहे। शाहिद राहू जो खे मां इहो चवणु थो चाहियां त ए ठग कंहिं जाइ जा ठग। तूं पहिरियों मुंहिंजा त पैसा ॾे, अड़े मुंहिंजा पैसा बि खाई वएं तूं, पर दुनिया खे ठगे वेठो ई ठग। तूं मुमताज़ मोलाई हिकिड़ो इज़त भरियो माण्हू आहे, तूं उनखे ॻाल्हाईं थो। बदतमीज़ कंहिं जाइ जा, तूं पंहिंजा पाण में विढ़ाए थो। इब्लीस शैतान है। घुटज तुंहिंजे माण्हुनि सां, नंढनि तोड़े वॾनि सां मां पेर पई मिलंदो आहियां। तुंहिंजे करे मां सबके जानी साईं साईं चवंदो आहियां। तुंहिंजे करे मां सबके जानी साईं साईं चवंदो आहियां। घुटज तुंहिंजे माण्हुनि सां, नंढनि तोड़े वॾनि सां मां पेर पई मिलंदो आहियां। तुंहिंजे करे मां सबके जानी साईं साईं चवंदो